रत जे रिश्तनि खे बाह लॻी वई। जॾहिं भाउ नाराज़ थियो त भाउ जी मिल्कियत खे मिसमार कयो वियो। कुछ ॾींहं पहिरियां एजाज़ हुसैन जखराणी पंहिंजे भाउ आज़ाद जखराणी सां लातालगी जो इज़हार कयो हो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो हो त मुंहिंजे पुट खे आज़ाद क़तल कयो आहे। हुन खां पोइ इनक्रोचमेंट ॼाणाए ज़िले इंतज़ामिया हैवी मशीनरी साण करे आज़ाद जखराणी जे मिल्कियतनि खे मिसमार करण लाइ पहुची वई। पेट्रोल पंप, बर्फ़ कारखानो छा, पर राति जो लाइटनि लाइ जनरेटर घुराए सुबुह ताईं बंगले खे मिसमार कयो वियो। ॼण त हू को कचे जो धाड़ेल हुजे। ही त अञा शुरूआत आहे, अॻिते ॾिसजे त छा थो थिए। भाउ जी कावड़ किथे थी रुकजे। हिन जे रद्द अमल में माण्हुनि चयो त ही इनक्रोचमेंट पहिरियां छो न ख़त्म कई वई। जॾहिं लातालगी थी तॾहिं एॾो वॾो एक्शन छो? हिन पोयां कहिड़ा राज़ आहिनि?